अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। शहदाद कोट खां पेश आहे नज़ीर अहमद सुमरो जी रिपोर्ट। म्यूनिसिपल कमेटी शहदाद कोट जी नाअहली ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि सैफुलाए कॉलोनी ऐं सिजावल फाटक जो अवाम बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जिते किरास ऐं नालियूं न ठहण सबबि इलाइक़ो गंदे पाणीअ ऐं कचिरे जी लिपेट में अची वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि तोड़े म्यूनिसिपल कमेटीअ जे इंतज़ामिया खे कई भेरा चयो आहे, पर को तदारुक नथो थिए। वधीक पीपी शहीद भुट्टो मोहतरमा फातिमा भुट्टो वर्किंग कमेटीअ जे अॻुवाणनि हाजी गुलाब खान मक्सी, रफ़ीक अहमद खोसो, मीर तालिब मक्सीअ जो चवणु हो त शहदाद कोट तालुके म्यूनिसिपल कमेटी मुलाज़िमनि खे खुली छूट ॾेई छॾी आहे। म्यूनिसिपल मुलाज़िम बि फ़ाइदो वठंदे शहर में सफ़ाई करण बदिरां घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। शहर में सफ़ाई न थियण करे शहर जे हर तरफ़ गंद किचिरे जा ढेर लॻल नज़र अची रहिया आहिनि, जंहिं करे मोहल्ले वासी मूज़ी बीमारियुनि में पिणु मुब्तला थी रहिया आहिनि। पीपी शहीद भुट्टो अॻुवाणनि DC कंबर शहदाद कोट खां शहर जे तबाहीअ जो नोटिस वठण जो मुतालबो कयो। ख़बरुनि जी दुनिया।